जीवतराम जा 25,000, ताराचंद जा 12,000। हेडा बुधो था। अरे बाबा हिसाब बेटो का हिसाब तो पूरो करन दे छा है। अरे ताके खबर आ नयो प्रोग्राम आयो है सिंधी खिली खून वधाए। तो पाण छा कयूं ओन यो छा थींदो आ खिली खून वधाए। अरे पाण खिलंदासी त पाण जे अंदर जेको खून आ वो वधंदो उन ते नालो आ खिली खून वधाए। उन में पाण भी पार्टिसिपेट करण वारा आहियूं। छा गाल थी करी दबो तो पांजो डबल खून वधंदो। किया दिस पाण दुनिया के खिलाईंदा आहियूं पाण खुद भी त खिलंदा आहियूं त डबल खून वधंदो। तो दोस्तों अची रहे आहियूं विस्पत ते तारीख 15 अक्टूबर रात 9 बजे रेडियो सिंधी प्रेजेंट्स हो जमालो खिली खून वधाए। सभिनीनि खे निमाणी वेनती आहे कि असां शो में जरूर हाजिर रहजो। तू शो में छा पाइण वारी? अरे वो पाण पोसो थींदासीं। हलो 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 कर डांस रोमांस रोही रत न सुकाए छो तई भाई सर गुम खिली खून वधाए। कर डांस रोमांस रोही रत न सुकाए छो तई भाई सर गुम खिली खून वधाए। कर डांस रोमांस रोही रत न सुकाए छो तई भाई सर गुम खिली खून वधाए।